दोस्तों ये बिलावल खोखर जो सीन है जो जी जी देर ना है सर तो यहाँ से जी सर उस्ताद गुल मुनीर जो कमदार है किरदार लाइ परेशान है इमामो इलुम मुनवर नूनाई रिंद साहब ऐसा दोस्त हे अरब नसीम सोडर साहब ये चांडियो जो दोस्त अभी बॉस ऐसा ही संगत वठी हर हर जन्म बरबो मिठा मेहरान में मिलबो खत्म उदाह थींदी चिटी चाढ़ाण में मिलबो हाणे छड़ तो रिकॉर्डिंग करे वठ दोस्तों ही असां अॼु शिकारी शॉर्ट फिल्म आहे उनजी सेट ते मौजूदु आहियूं सही संगत असांजी टीम हे सभु आर्टिस्ट पोयां वेठा आहिनि हे कैमरा तयारु आहे आमिर भुट्टो साहब हामिद चांडियो साहब सभु मौजूदु आहियूं सो दोस्तों हाणे जल्द सां रिकॉर्डिंग शुरू था कयूं खां पोइ हाणे वेझण जी तयारी में आहे ऐं वेझण खां पोइ वरी ॿिए सीन जी तयारी कंदो बिलावल साहब तव्हां छा था चवणु चाहियो हिन किरदार में तव्हां किरदार तो तमामु बहितरीन आहे ऐं ॼाणी वाणी जेको तव्हां जहिड़नि दोस्तनि पीरी प्यारनि फर्श ते 1.5 कलाक 2 कलाक सुम्हारियो आहे हुनजो हिसाब किताब सर गुल मुनीर ऐं ज़फ़र खोखर ऐं जावेद साहब को असां बिल्कुलु तोखे दोस्त असांजा ॾींदा पर सर फ़न क़ुर्बानी घुरंदो आहे फ़न में इहे तकलीफ़ूं थींदियूं आहिनि तव्हांखे बिल्कुलु हिन सीन जे लाइ तव्हांखे वरी तकलीफ़ करणी पई आहे कल्ह जेको राति कयोसीं वाइंड अप वारो उते बि 2-3 कलाक तव्हांखे ॿधल हुयव छो तवील सीन हुयो वरी हींअर सुबुह खां वठी तव्हां लेटिया पिया तव्हांजी वरी महिरबानी सर मज़ाक कयूं पर इहे असांजी शौक़ो आहे इश्क आहे तकलीफ़ खे न आहे ॾिसो वॾी महिरबानी सर गुल मुनीर गुल साहब ही सही संगत वरी असांजी बेताब बीठी आहे बक़ाया सीन अञा रहियल आहे छो त बिलावल खे किवलियूं वठी वियूं सर्फ मथे पियो आहे किवलियूं वठी वियूं इन जे करे बिलावल खे फारिग कयोसीं बक़ाया कटिंग रहियल आहे